बबरलो धरणो अॼु 8 ॾींहं बि जारी आहे। हिन धरणे में शरीक माण्हुनि जे जज़्बे खे ॾिसी ईअं लॻे पियो ॼण त सिंध हेल पंहिंजे सिंधु दरिया जे बचाव लाइ जेको संदरो छिके ॿधो आहे, इहा हिकु जिदोजहद में सिंध ॼण त नई तारीख़ रक़म करे छॾी आहे। सिंध में गुज़िरियल 8 महीननि खां सिंधु दरिया ते लॻंदड़ धाड़े ख़िलाफ़ जिते सिंध जा क़ौम परस्त, हारी, नारी, शागिर्द, वकील ऐं आम माण्हू चोलिस्तान कैनाल समेत 6 गैरकानूनी कैनाल कढण ख़िलाफ़ मुसलसल एहतजाज करे जदोजहद जी शुरूआत जेका कई आहे, हिन जदोजहद माज़ीअ जी MRD1 यूनिट, कालाबाग डैम ऐं ॿियनि तहरीकनि खां बि ॼण त अॻिते निकिरी चुकी आहे। सची तो ॿुधायां, मूं पंहिंजी ज़िंदगी में MRD जी मूवमेंट में ॾिठी, कालाबाग डैम जे ख़िलाफ़ तहरीक ॾिठीसूं, पर सिंध में ही पंहिंजे साण दरिया हिन दाता जे लाइ ही सिंध जी उथणी आई आहे। यकीन करियो त अहिड़ो लकाम कोन ॾिठो आहे त असांजे दरिया ते जेको धारो लॻल आहे, इहो धारो असीं लुटाईंदासीं। दरिया ते धारो, दरिया ते धारो, दरिया ते धारो। सिंध जे कारे कोट वारनि वकीलनि हिन जदोजहद खे हिकु अज़ीम जदोजहद जो दर्जो ॾेई हिकु वॾी तहरीक जो बुनियाद रखी सिंध जे 7 करोड़ माण्हुनि जी अॻुवाणी वारो रोल अदा कयो आहे। बबरलो बाईपास ॼण सिंध जो तहरीर स्क्वायर आहे, जिते अॼु लखनि जे तइदाद में माण्हू मुसलसल चौथों पंजो ॾींहुं आहे त एहतजाज कनि पिया, धरमोनी वेठल आहिनि। हुननि जो मुतालबो सिर्फ़ु हिकु ई आहे त सिंधु दरिया जे मथां 6 कैनालनि वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। शेख अयाज़ चयो त सिंधी जॾहिं बि जाॻंदा तव्हां खां सदियुनि जा प्लान वठंदा। सिंध जे माण्हुनि पारां शुरू कयल हीअ जदोजहद जेका हाणे बबरलो वटि अचे दंग कयो आहे, जिते अॼु मुसलसल 8 ॾींहंनि खां लखें माण्हुनि जो कराची बार जे सदर आमिर नवाज़ वड़ाइच जी अॻुवाणीअ में तारीख़ी धरणो जारी आहे, जिते सिंध ॼण त पंहिंजे जोबन जवानीअ में सिंधूअ जी मस्त छोलियुनि जी नज़र अची रही आहे। बबरलो बाईपास ते मुसलसल 8 ॾींहनि वारे धरणे सबबि सिंध खां गैस, तेल, कोयलो, खाम माल जा ट्रालर, टकूं, ऑयल टैंकर जेके लखनि जी तइदाद में हर रोज़ सिंध खां पंजाब वेंदड़ माल बरदार गाॾियूं बीहिजी वयूं आहिनि, जंहिं पंजाब ऐं वफ़ाक़ खे ॻाल्हियुनि ते मजबूर करे छॾियो आहे। पर ताज़ो ई वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस वारी आथत बि सिंध जे माण्हुनि जी हिन तहरीक खे माठो करण बजाए वेतर जदोजहद ऐं एहतजाज में तेज़ी आणे छॾी आहे। खुदा जो कसम ज़मीर सुमण न पियो असां चयो जेकॾहिं न वेंदासीं कमाइण जे लाइ, जिंदगी तो वेंदा आहियूं गीत ॻाइण जे लाइ, पर हिते न वेंदासीं, सॼी ज़िंदगी शर्मिंदा रहंदासीं। इन करे मिली करे हिकिड़ो अहिड़ो नारो हणो जेके वकील हफ़्ते खां बीठा आहिनि, सदिकी पोइ नारा हैदरी। आमिर नवाज़ वड़ाइच समेत कारे कोट वारनि कैनाल समूरा ख़त्म करियो नोटिफिकेशन ॾियो, पोइ धरणो ख़त्म करण वारे ज़िद तां लहण खां इनकार करे ॼण त सिंध जे करोड़े माण्हुनि जूं दिलियूं खटे वरितियूं आहिनि। मैं गवर्नमेंट को एक बात क्लियर बताना चाहता हूँ, ये जो आज हमारे साथ मजाक किया है, ये मजाक नेक्स्ट टाइम नहीं करना। अगर नोटिफिकेशन निकाल सकते हो तो सही है, अगर नहीं निकाल सकते हो तो आप अपने काम से जाएं। हम अपने एहतजाज पे बैठे हैं, हम धरने पे बैठे हैं, हम यहाँ से मरेंगे या नोटिफिकेशन लेके जाएंगे। 2 मई ते वज़ीर आज़म गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जे इजलास सॾाए कैनाल वारो मामलो उतां हल करण जी ख़ातिरी त कराई आहे, पर सिंध जा माण्हू अहिड़ी ख़ातिरीअ खे महज़ मज़ाक सम्झी इहो मुतालबो करे रहिया आहिनि त वफ़ाक़ सरकार सिंधूअ ते धाड़े वारो मनसूबो फौरी वापसि वठी
सिंध जे 7 करोड़ माण्हुनि जे जिया पे सिंधु दरिया खे पंहिंजे मौज मस्तीअ सां वहण ॾिनो वञे। कैमरा टीम सां गॾु धणी बख़्श बारी जो सिंध अफेयर डिजिटल बबरलो खैरपुर मीरस।